सर अजमल सावंत के कत्ल खिलाफ सियासी समाजी अगवाणन और सिविल सोसाइटी धरणो आहे। अवांखे ॿुधायो त सियासी समाजी अगवाणन और सिविल सोसाइटी पारां प्रेस क्लब ॾो धरणो हणी नारेबाज़ी कई वई आहे। प्रोफेसर अजमल सावंत जो कत्ल इल्म जो कत्ल आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे अगवाणनि पारां मुतालबो कयो वियो आहे। अगवाणनि चयो आहे त अजमल सावंत खे जंहिं जाइ ते कत्ल कयो वियो उते तालीमी इदारो क़ाइमु कयो वञे। अवांखे अहम ख़बर कराची खां त प्रोफेसर अजमल सावंत जे कत्ल खिलाफ सियासी समाजी अगवाणनि ऐं सिविल सोसाइटी धरणो आहे। सियासी समाजी अगवाणनि ऐं सिविल सोसाइटी पारां प्रेस क्लब आॾो धरणो हणी नारेबाज़ी कई वई आहे। अवांखे ॿुधायो त प्रोफेसर अजमल सावंत जो कत्ल इल्म जो कत्ल आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। अगवाणनि पारां चयो वियो आहे त अजमल सावंत खे जंहिं जाइ ते कत्ल कयो वियो उते तालीमी इदारो क़ाइमु कयो वञे। अवांखे ख़बर ॾियूं कराची खां त प्रोफेसर अजमल सावंत जे कत्ल खिलाफ सियासी समाजी अगवाणनि ऐं सिविल सोसाइटी धरणो आहे। नारेबाज़ी कई वई आहे। सियासी समाजी अगवाणनि ऐं सिविल सोसाइटी पारां प्रेस क्लब आॾो धरणो हणी नारेबाज़ी कई वई आहे। अगवाणनि चयो आहे त प्रोफेसर अजमल सावंत जो कत्ल इल्म जो कत्ल आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। अगवाणनि इहो बि चयो आहे त अजमल सावंत खे जंहिं जाइ ते कत्ल कयो वियो आहे उते तालीमी इदारो क़ाइमु कयो वञे। हिकु भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर ॾियूं कराची खां त प्रोफेसर अजमल सावंत जे कत्ल खिलाफ सियासी समाजी अगवाणनि ऐं सिविल सोसाइटी धरणो आहे। नारेबाज़ी कई वई आहे। सियासी समाजी अगवाणनि ऐं सिविल सोसाइटी पारां प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो वियो। नारेबाज़ी बि कई वई आहे। प्रोफेसर अजमल सावंत जो कत्ल इल्म जो कत्ल आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। अगवाणनि पारां मुतालबो कयो वियो आहे। अगवाणनि चयो आहे त अजमल सावंत खे जंहिं जाइ ते कत्ल कयो वियो उते तालीमी इदारो क़ाइमु कयो वञे। अवांखे अपडेट कयूं कराची खां त प्रोफेसर अजमल सावंत जे कत्ल खिलाफ सियासी समाजी अगवाणनि ऐं सिविल सोसाइटी धरणो आहे। सियासी समाजी अगवाणनि ऐं सिविल सोसाइटी पारां प्रेस क्लब आॾो धरणो वियो। नारेबाज़ी कई वई आहे। अगवाणनि चयो आहे त प्रोफेसर अजमल सावंत जो कत्ल इल्म जो कत्ल आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। अजमल सावंत खे जंहिं जाइ ते कत्ल कयो वियो उते तालीमी इदारो क़ाइमु कयो वञे।